إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم ولو أن أهل القرى آمنوا واتقوا لفتحنا عليهم بركات من السماء والأرض ولكن كذبوا فأخذناهم بما كانوا يكسبون. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आंजे अने मुंहिंजे आख़िरी पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अॼु जे हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है वरसात हिकिड़ी अज़ीम नेमत। वरसात जी सीज़न अची वई, मुंद अची वई, टाइम अची वियो, पण पांखे अञा सूधी उन वरसात जो इंतज़ार आहे। पां अञा सूधी उन मींहं जी वाट निहारे वेठा आहियूं जी अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे रहमती अने बरकती मींहं वसाए। थोड़ी घणी वरसात हल्का फुल्का जेको झापटा आई इन मां न पांखे की वरे वारो है अने न की पंहिंजे माल के मिले वारो है। उहा वरसात जंहिंमें पां मथां ॾुख लही वञे, उहा वरसात जंहिंमें पंहिंजे माल मथां बुखो लही वञे, उन वरसात जी पां अञा वाट निहारे वेठा आहियूं। वरसात जेको है ये अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत मां हिकिड़ी अज़ीम ने वॾी नेमत है।
दुनिया में ॿियूं जेको नेमतूं आहिनि, माल जी नेमत, मिल्कत जी नेमत, पैसे ने दौलत जी नेमत, आल ने औलाद जी नेमत, सिहत ने चंग भलाई जी नेमत, कई नेमतूं आहिनि। पर ई मड़े नेमतूं मिणी इंसान खे नथियूं मिले। कंहिं इंसान वटि माल आहे त कंहिं वटि न आहे, कंहिं वटि पैसो आहे त कंहिं वटि न आहे, को इंसान चङो भलो आहे त को वरी न आहे। पण वरसात जेको आहे ये अल्लाह रब्बुल आलमीन जी अहिड़ी अज़ीम नेमत है। ई पानी जो अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथा नाज़िल करे तो, ये अल्लाह रब्बुल आलमीन जो एडो वडो एहसान है जो हर के इंसान के बराबर मिले तो। पान चई सको था जे अल्लाह ताला मुखे पैसो ना दिने, अल्लाह ताला मुखे माल ना दिने, अल्लाह रब्बुल आलमीन मुखे औलाद ना दिने, अल्लाह मुखे चंगा भलाई ना दिने, पण ये पानी जी जो नेमत है जो आसमान मथा अल्लाह रब्बुल आलमीन उतारे तो, अने इन पानी के जमीन जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन खजानो बनाए करे रखी छड़े तो, ये पान मिणी की नसीब की थी। ये नेमत जो पानी पा पियूं था, जै पानी से पा वुजू कयूं था, जै पानी से पा वेझूं था, जो पानी पा पांजे माल के प्यारियूं था, ई मड़े अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत में हिकिड़ी नेमत है जो अल्लाह ताला पाके दिने। पा मिणी नेमत जो इनकार करे छॾियूं जो अल्लाह मुखे ना दिने, पण पानी ये अल्लाह ताला जी अहिड़ी नेमत है जो अल्लाह ताला मिणी की दिने। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, ए इंसानो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी किनी किनी नेमत जो इनकार कंदा, मिणी जो इनकार करे वेंदा, पण इन पानी जी जो नेमत है इन जो इनकार की न करे सघंदा। अल्लाह ताला पा मथे जो एहसान कई पांजी जिंदगी में जो पाके नेमतूं ने वो एतिरियूं आहिनि, जेकॾहिं पा सारे लाइ वञो पा कॾहिं सारे न सघो। त पा पिण ना शुक्रा आहियूं जे पा समझूं था अल्लाह ताला पाके कीअं न ॾिने। न तो कुरान में अल्लाह ताला फरमाए व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं ऐं अल्लाह ताला जी नेमत के सारे ला वञो, गणे ला वञो, गणे की न सघंदा, गणे कॾहिं पार की न पवंदा। एतिरियूं नेमतूं अल्लाह रब्बुल आलमीन आखे ॾिने। पण अॼु पा खाली हिकिड़ी जी नेमत, वरसात जी नेमत, जंहिंजी पाखे सख्त जरूरत है, जंहिंजी पा वाट न्यारे वेठा आहियूं, इहा नेमत जो पाखे नसीब नथी थिए, उ वडर जो आसमान मथे अचे था, पानी से भरिया पिया आहिनि, नमिया पिया आहिनि, तैयार उभा आहिनि, पर कुजाणे पांजे किनी गुनाह जे कारण उन्हीं के ऑर्डर नथो मिले, वो पा मथे नथा वसे। वो क्या गुनाह आहिनि, वो पांजो कयूं ग़लतियूं आहिनि, वो कयूं पांजो भुलूं आहिनि, जंहिंजे कारण मींहुं जेको आहे पा खां दूर थी वियो आहे। वो पांजा क्या गुनाह आहिनि जंहिं आसमान जे दरवाजे के पा मथे बंदि करे छॾियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह आराफ जी आयत नंबर 96 में फरमाए वलो अन्न अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्द। अल्लाह फरमाए ई गोठे वारा माड़ूअ, ई इलाके जा रोंदल माड़ूअ, जेकॾहिं अल्लाह फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼे, अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼे, गुनाह खां बचे त असीं कहिड़ो कयूं। अल्लाह ताला फरमाए तो जमीन ने आसमान ॿिन्ही जा दरवाजा असीं खोले छॾियूं। आसमान मथा मींहं वसाए करे इन के असीं पालर पाणी पीआरियूं, अने जमीन में जा घाह उगाए करे इन जे मालनि जो बुखो असीं लाहे छॾियूं, पण मींहुं कुला नथो वसे, जमीन मां सावक कुला नथी निकिरे। अल्लाह फरमाए वलाकिन कज़्ज़बू फअख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून।
अल्लाह फरमाए ई माण्हू असांजे हुक्म जो इनकार कयनि था, असांजी ॻाल्हि मञे नथा, असांजो चयो कयनि नथा, असांजी आयते के ई कूड़ियूं करे ने कढी छॾनि था। अल्लाह फरमाए थो इन्ही गुनाह में असीं इन्ही माण्हू खे पकड़े लायूं था, पोइ ज़मीन ऐं आसमान जा जेको दरवाज़ा ऐं बरकत जा उहे बंदि थी वञनि था। त मुंहिंजा अज़ीज़ो, ई पंहिंजा गुनाह अथई, पंहिंजो भुलूं आहिनि, जंहिंजे कारण पाण मथे ओड़ो मींहुं न ई वठो जहिड़ो पाण खे खपे थो। न त ही सीज़न जेको हले पई हिन में त पाण वटि गोॾे सरखा घाह खपे, हिन में पंहिंजा तरा ने पंहिंजा वाड़ा पाणी से भरियल खपे, तंहिंजे बदिले में पाण वटि उहो मींहुं न आई, भुल पाण पिंड जी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम, जेकी पण मुसीबत, जेकी पण तकलीफ़, जेका पण आफ़त ने दुख ई आ मथे अचे था त आ पिंड जी ग़लती जे कारण, आने गुनाह जे कारण आ मथे दुख अचे था। ॾुकार वॾो दुख है, अल्लाह ताला पाण मणी के बचाए। अने पाण उम्मीद से आहियूं जे इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जल्द पाण मथे रहमती ने बरकती मींहुं वसाईंदो, ॾुकार पाण खे कीन ॾेखारींदो। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजा करतूत, पंहिंजा गुनाह, पंहिंजूं ग़लतियूं, पंहिंजूं भुलूं घणियूं आहिनि, पाण मणी मथे फर्ज़ आहे जे पाण उन वस्तुअ खे सुधारियूं। मणी कथा पहिरी वस्तु जंहिंजे कारण ई वरसात जहिड़ी नेमत पाण वटां घटिजे पई, पाण मींहं खे सिको पिया, तंहिंजी मणी कथा वॾी जेको वजह ऐं सबब है उहो आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र न करणु। मींहुं जहिड़ा पाण खे नथो मिले तहिड़ा पाण खे अहसास थिए थो, तहिड़ा पाण खे ख़बर पए थी जे मींहुं केतिरी क़ीमती वस्तु आहे। हाणे हेर पाण खे ख़बर पए थी जे बरसात जा जो कोई फुड़ा, ई जेको बरसात वसे थी ई हिकड़ी फुड़ी केतिरी क़ीमती आहे। पर जरा मींहुं पाण मथे वसी वञे, पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन पलर पाणी पीआरे, पंहिंजे मारला करे अल्लाह रब्बुल आलमीन सावक करे ॾे, इन्ही माले में पोइ खीर थिए, इन्ही में पोइ बरकतूं पए, पंहिंजूं छांगूं पोइ वधे। पण तहिड़ा पाण इन वस्तु खे भुली वञो था जे खीर जेको वधियो आहे इनखे वधाईंदड़ अल्लाह ताला आहे। माल मथां बुखूं लथियूं आहिनि त लाहींदड़ अल्लाह ताला आहे। मुल्क में सावक ठही है त सावक कंदड़ अल्लाह ताला आहे। मुंहिंजे माल मथां उन लथी है कि उन लाहींदड़ अल्लाह ताला आहे। पाण भुली वञो था, पाणखे यादि वे थो पंहिंजो माल, पाणखे यादि वे थो पंहिंजो खीर, पाणखे यादि वे थो पंहिंजी ॾीरी, पाणखे यादि वे थो पंहिंजो पगार, पण पाणखे यादि उहो रब नथो वे जंहिं मड़े पाणखे ॾिनो आहे। पाण ना शुक्रा बनी वञूं था। इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद, अल्लाह फरमाए इंसान जेको आहे पिंड जे रब जो वॾो ना शुक्रो आहे, शुक्र नथो करे। जेकॾहिं एहसान मञण वञे न मिणी कथा वॾो एहसान ई आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं इंसान खे नेमतूं ॾे त उन नेमत में जा अल्लाह रब्बुल आलमीन जो हिसो कढे। अने मिणी कथा वॾो जेको शुक्र आहे उहो अल्लाह खे सजदो करणो आहे, अल्लाह लाइ करे टाइम कढणो आहे। मुंहिंजा रब तो मूं मथां दुख लाहे छॾे, मुंहिंजे माल मथां बुख लाहे छॾे, ॾुकारे खे तो दूर करे छॾे, असां मथे सुकार तूं खणी आवे। ऐं मुंहिंजा रब राति ने ॾींहं में 5 टाइम टाइम कढी ऐं तोखे शुक्र जो सजदो करणु ॾींदुसि। पाण नथा अचूं, को जरा ॾुकार अची वञे, मींहं मोड़ा करे वञे त पाणखे थिए थो अल्लाह मींहं नथो वसाए। मौलाना ऐं दुआ करो, हाजी साहब ऐं दुआ करो, मियाजी साहब ऐं दुआ करो। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी जी दुआ सुणी लाए, पर पाण में उहो गुण हुअणो खपे, पाण में उहो अमल हुअणो खपे जे अल्लाह खे साम्हूं जरा पाण हथ उभा कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन वॾनि खे न मारे। तंहिं करे अमल खपे। मींहुं नथो वसे तंहिंमें हिकिड़ो कारण ई पण आहे जे पाण पंहिंजे गुनाह जी माफ़ी नथा मांगूं। गुनाह थी वञे, इंसान गुनाह कंदड़ इंसान वटां भुल थिए थी, ग़लती थिए थी, पण इंसान जेको आहे जरा भुल करे वञे, ग़लती करे वञे, इंसान खे ख़बर पए मूं खोटो कयो आहे, मूं भुल कई है, मूं ग़लति कमु कयो आहे, उन ई टाणे अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां हथ फैलाए, मुंहिंजा रब मूं वटां भुल थई, मूं वटां ग़लती थई, मूं तुंहिंजो शुक्र न ई कयो, मूं तुंहिंजी नाफ़रमानी कई है, पर अॼु अची करे तो सां वाइदो कयां तो मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर, ने तूं रहमत मींहुं वसा, अल्लाह रब्बुल आलमीन वसाए विझंदो। न ई ता
वो पहिरों नबी पाके सिखाए वियो है। कुरान फरमाए तो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा। नूह अलैहिस्सलाम पंहिंजी कौम वटि आया, ना फरमान कौम है, जेको कौम है सरकश कौम है, बदबख्त कौम ने बदनसीब कौम है, अहिड़ी खतरनाक कौम है जंहिंखे नूह अलैहिस्सलाम 950 वर तबलीग कयो। केतिरा वर? 950 वर कौम खे समझायो, पर कौम मञे ला करे तैयार न थई। पा औरा ख़राब बनायूं, पाके के 950 वर ना समझायो, पा मनी वञो था कोक ॻाल्हि, पा अमल पण कयूं था। उन कौम के अहिड़ी सरकश ने खराब कौम के नूह अलैहिस्सलाम चए था फकुल तुस्तगफिरू, ए मुंहिंजा रब मुंहिंजी कौम के मूं चयो ऐं आजे रब वटा आने गुनाह जी माफ़ी मंगो ऐं तौबा कयो ऐं इस्तिग़फार कयो। ऐं जो तौबा कंदा इस्तिग़फार कंदा गुनाह जी माफ़ी मंगदा करो थींदो युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। अल्लाह ताला आंखे केतिरियूं नेमतूं ॾींदो। हिकिड़ी माफ़ी मंगे से तौबा करे से आंखे करो करो मिलंदो। अल्लाह फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन आ मथे मूसलाधार मींहं वसाईंदो। लगातार आ मथे मींहं वसंदा, अहिड़ा मींहं वसंदा आजो मुल्क जेको आहे आबाद थी वेंदो, आनियूं मोलूं ज़मीनूं जीरियूं थी वेंदियूं, आ मथां ॾुख लही वेंदा, आजे माल मथां बुखो लही वेंदियूं। अहिड़ा ॾींहं आ मथे असींदा। अल्लाह रब्बुल आलमीन आजे माल में आजे औलाद में बरकत ॾींदो। आनियूं नंढियूं नाला अल्लाह ताला आखे भरे ॾींदो। आजा मैदान घास में भरजी वेंदा। हर जगह मथे, हर हंध मथे, हर मैदान में अल्लाह रब्बुल आलमीन नेमतों आ मथे निशावर थी वेंदियूं। पर शर्त इहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अची करे सच्ची तौबा ने इस्तिग़फार कयो। ने जेको इंसान सच्ची तौबा ने इस्तिग़फार करे तो अल्लाह रब्बुल आलमीन उनकी लज रखे तो, अल्लाह रब्बुल आलमीन हया करे तो उन इंसान खां जेको इंसान सच्ची तौबा करे अल्लाह ताला वटि अचे। जरा इंसान सच्ची नियत से अल्लाह के सामने हथ फैलाए तो अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं पण उन इंसान जा हथ खाली पाछा नथो वारे। एतिरे मुंहिंजा अज़ीज़ो पा मड़े गुनहगार आहियूं, पा मां कोई ख़ासो न आहियूं, पा मड़े ख़तरनाक आहियूं, गुनहगार आहियूं। पर जेकॾहिं पा सच्चा थी करे अल्लाह जे घर में अची करे तौबा ने इस्तिग़फार कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन पा मथे मींहं वसाए ॾींदा। ऐं शुक्र जी जेको मूं ॻाल्हि कई, शुक्र में कुरो है। शुक्र जेको है पाण समझूं था जर मींह वसे माल में खेतरे में हर जगह मथे बरकत पे त अल्लाह जा एहसान डिग मींह वसी जो, बस एतिरो ज पाण चऊं था अल्हम्दुलिल्लाह डिग मींह वठो, अल्लाह जो शुक्र लॻो पिया, अल्लाह जा एहसान लॻा पिया मींह वसी पियो है। खाली ज़बान पुरतो एहसान न हुअणो खपे, शुक्र खाली ज़बान मथे न हुअणो खपे, बल्कि शुक्र जेको है ये आजे अंग अंग मथे हुअणो खपे। आजा हथ शुक्र वारा हुअणा खपे, आजी ज़बान शुक्र वारी हुअणी खपे, आजो चेहरो शुक्र वारो हुअणो खपे, आजो सॼो जिस्म शुक्र वारो हुअणो खपे। ईअं न जे खीर डिग पियो है, कांए माटे दंब भरजे पिया, कांए माटे गाॾियूं भरजे पियूं, पर ग़रीब हिकिड़ो पाड़ोसी है, उनजे बचे वटि खीर न आहे, उहो कांए माटे कारी चांहि कढे पियो, पंहिंजो रोज़ 200 लीटर 400 लीटर 500 लीटर खीर ॾींहुं मथे वञे पियो। उन कॾहिं मिसकीन भाउ खे, उन ग़रीब भाउ खे कॾहिं पां कोप खीर जो न आहे ॾिनो जी ई पण खीर में खासी चांहि कढे, अहिड़ी त पंहिंजी नाशुक्री आहे। न पां चऊं था असां मथे मींहुं न वसे, मुंहिंजा अज़ीज़ो पां तिन जा अमल ख़राब है। मिणी कथा पहिरीं अल्लाह जो शुक्र ईअं कयो, ज़बान से कयो, अमल से पण कयो, करे ॾेखारियो। अने जेको हिकिड़ी टई वस्तु है जंहिंजे कारण पां मथे मींहुं नथो वसे, तंहिंजो कारण है ज़कात पां नथा ॾियूं। ज़कात जेको है हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे ज़कात जॾहिं इंसान रोके लाए तो पंहिंजे माल में मिल्कत जी अल्लाह ताला उन इंसान मथे मींहुं रोके लाए। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलम यमनउ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनिअल क़त्रु मिनहुम, जे अल्लाह ताला उन कौम मथे मींहुं नथो वसाए जेको कौम ज़कात नथी ॾे।
कंहिं वटि पैसो आहे उन मां ज़कात कढे, कंहिं वटि माल आहे उन मां ज़कात कढे, कंहिं वटि खेती आहे उन मां ज़कात कढे। हर के वस्तु मथे ज़कात फर्ज़ आहे। जेको इंसान ज़कात नथो कढे उन माण्हू मथे अल्लाह ताला नियम बंदि करे छॾे थो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलो लल बहाइमु लम युमतरू, ज़मीन में जेकॾहिं जानवर न वे, ई बेज़बाना जानवर जेकॾहिं न वे त अहिड़े माण्हू मथे अल्लाह ताला हिकिड़ी थोरी पण न वसाए जेको ज़कात नथा ॾिए। पाण ज़कात रोकियूं था, अल्लाह ताला मींहं खे रोके लाहे थो, पोइ थोरो घणो मींहुं वसे थो पाला करे न, पंहिंजे बेज़बान जानवर लाइ करे वसे थो। ज़कात ॾियो। ऐं ज़कात जेको मेन वस्तु है इस्लाम जा रुकन जो कोड़ा उन्हीं में को रुकन है। जे नमाज जरूरी है या ज़कात पान जरूरी है। पान ज़कात नथा ॾियूं जा अज़ीज़ भाइरो, पंहिंजो माल केतिरो है, पान पैसो केतिरो है, को कमाओ रमज़ान में अचे तो हिसाब कराए 100 करे मां को हिकिड़ो आदो जेको ठाहे पाण ज़कात ॾे, न त को 2000 ॾे पियो चऊं ज़कात ॾियां तो, को 5000 मूं ज़कात ॾिनी न, मुंहिंजा भाउ तो हिसाब कराए मूं वटि केतिरो माल है, केतिरो पैसो है, केतिरी दौलत है, केतिरो मूं वटि धन है, केतिरा टोल आहिनि, मिणी वस्तुअ मथे हिसाब किताब कराए, जेतिरा पैसा अची हिक हिकिड़ी पाई जो हिसाब ॾे न पोइ ज़कात अदा कर, अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए विझंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा दुनिया में जा लाॾाणू करे विया, तेरा कई अहिड़ा कबीला हुआ जेको मुर्तद थी विया, जंहिं इस्लाम खे छॾे ॾिनी। न कई अहिड़ा हुआ जंहिं चयो असीं नमाज पढ़ंदासीं, असीं कलमू पढ़ंदासीं, असीं रोज़ा रखंदासीं, असीं हज पण कंदासीं, पर असीं ज़कात कीन ॾींदासीं। पहिरियों अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन जेको मुसलमान जा अमीर हुआ, उन्हीं चयो इन माण्हू के सामने जंग कंदोसि, पुर कंदोसि, इन्हीं के सामने लड़ाई कंदोसि, जंग कंदोसि। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो ए अमीरुल मोमिनीन, उन्हीं माण्हू से जंग कुला कयो था, वो कलमो पढ़े था, वो नमाज पढ़े था, वो रोजा रखे था, वो हज कये था, इस्लाम जा मड़े रुकन पूरा कये था, खाली ज़कात नथा ॾे तंहिंसे को थियो जंग कुला कयो था। तंहिं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु को चयो सुनो, फरमायो वल्लाही लौ मनऊनी इक़ालन कानू युअद्दूनहु इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लउक़ातिलन अलैहि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ए माण्हू जेको ज़कात में उठ ॾींदा हुआ, उन उठ बि जेको डोर में रसी ॾींदा हुआ, उहा रसी पाण जेकॾहिं माण्हू न ॾिनो त पाण उन जे खिलाफ़ जंग कंदुसि। उठ ॾेई ॾींदा ज़कात में, पाण चवंदा रसी नथा ॾियूं त पाण आउं इन जे खिलाफ़ लड़ंदो। ज़कात अहिड़ी वस्तु आहे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, उन ज़कात खे पाण बंदि करे छॾियो। मींहुं पाण ते वसंदो इंशाअल्लाह, पर शैली गुज़ारिश इहा आहे कि मींहुं वसाइण लाइ हिकिड़ो पाण वटि वसीलो आहे, हिकिड़ो ज़रियो पाण वटि आहे जे पाण मींहुं वसाए सघूं था। अहिड़ा कई पंहिंजा नेक हूंदा, अहिड़ा कई पंहिंजा बुज़ुर्ग हूंदा, अहिड़ा कई नौजवान पण हूंदा जेको नेक हूंदा, ख़ासा हूंदा, अल्लाह ने उन्हीं के विच में राज हूंदो। मुंहिंजा अज़ीज़ो आ वटि अहिड़ो को अमल वे जेको अल्लाह ताला के पसंद वे, जेको आ अमल कयां आ खां सिवा अने अल्लाह के सिवा ॿिए कंहिंखे पण ख़बर न आई। ऐं अचो अल्लाह जे घर में अल्लाह रब्बुल आलमीन के चओ मुंहिंजा रब ही जेको मूं अमल कयो आहे ई तौला करे कयो आहे, तो खां सिवा अने मूं खां सिवा इन अमल जे बारे में ॿिए कंहिंखे पण ख़बर न आई। ए अल्लाह आऊं इन अमल जो तोखे वास्तो ॾियां थो, पोइ असां मथे मींहुं वसाए वेझ, इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन वसाए वेंदो। न ईअं जो पाण वटि कई बुज़ुर्ग पंहिंजा नेक रहिया, पंहिंजा वडील रहिया, पाण इन वटि दरख़्वास्त कयूं, पाण इन जो वसीलो अल्लाह ताला खे ॾियूं जो अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे मींहुं वसाए। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में ॾोकार पई वियो, वरसात न थी, ॾोकार पई वियो, वरसात न थी। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काके अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु के कोठे आया, कुला कोठे आया, मींहं जी नमाज पढ़ेला करे मैदान में आया, कोठे आया, काके के क्यों काको? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काको अब्बास है। उमर दा पिंड नेक वन, उमर केर थिया? उमर जो नालो सोई शैतान वजी वञे, उमर जो ॻाल्हियूं अल्लाह आसमान मथा लिखी करे हलाए, अहिड़ो उमर जहिड़ो आदिल इंसाफ केर पण न करे सघे। पण तंहिं हूंदे जॾहिं मींहं नमाज पढ़ण आया त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काकी कोठे आया, काके के आड़ते विहारियो, मींहं नमाज में पोइ फरमायो अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैका बिनबिय्यिका
ए अल्लाह ताला जैस ताईं असां वटि तो जो नबी मौजूद हो तेस ताईं असीं तो जे नबी जो तोखे वसीलो ईंदा हुआसीं। ए अल्लाह नबीअ खे निहारे करे तूं मींहुं वसा। ए अल्लाह तूं असां मथे मींहुं वसाईंदो वएं। ए अल्लाह ओ नबी असां वटां वेंदो रहियो आहे, ओ नबी असां वटि मौजूद न आहे। ए अल्लाह असीं हाणे नबी जे काके जे कोठे आया आहियूं, नबी जे काके जो वसीलो तोखे ॾियूं था। ही नेक इंसान है जेको तोखे साम्हूं कयूं था। ए अल्लाह तूं असां मथे मींहुं वसा। अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए विझंदो हो। ईअं मुंहिंजा अज़ीज़ पाण वटि कई नेक हूंदा, पाण वटि कई ख़ासा माण्हू हूंदा, अल्लाह ताला खे वसीलो ॾियो। जे अल्लाह तोखे असीं ही नेक माण्हू साम्हूं कयूं था, हिन जो वसीलो तोखे ॾियूं था। असीं गुनहगार आहियूं, असीं खताकार में सियाकार आहियूं, पर ही तो नेक माण्हू आहे। अल्लाह तो इनखे साम्हूं निहार। अल्लाह तो असांजे माल खे साम्हूं निहार। अल्लाह तो असांजी बुख खे साम्हूं निहार। अल्लाह तो असांजे दुख खे साम्हूं निहार। अल्लाह न निहार असीं केतिरा गुनहगार आहियूं। अल्लाह तूं न निहार असीं केतिरा खताकार आहियूं। अल्लाह तूं ई निहार जे तूं केतिरो गफ़ूर आहीं, तूं केतिरो रहीम आहीं, तूं केतिरो मेहरबान आहीं। अल्लाह असांजे गुनाह साम्हूं न तुंहिंजी रहमत जे साम्हूं निहारे करे असां मथे मींहुं वसा। अल्लाह खे फरियाद कयो, अल्लाह खे सॾ कयो, अल्लाह रब्बुल आलमीन खे झोली फैलायो। इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे मींहुं वसाए विझंदो। अहिड़ा मामूली मामूली मींहं पाला करे काफ़ी न आहे। पाण ईअं न सम्झो पाण ते मींहुं थी वियो घणे थी वियो, इन मींहं में जा कीअं कीअं न थींदो। मुंहिंजा भाउ ही 4 ॾींहं सावक हूंदी, सवारे ख़तम थी वेंदी। पाण खे घणा मींहं खपंदा, सॼी सीज़न बाक़ी आहे, सीज़न जा पाण खे घणा घणा मींहं खपंदा। जेकॾहिं उहो मींहं पाण खे खपे था, अल्लाह जो शुक्र कयो। अल्लाह जेकी ॾिने उन मां ज़कात अदा कयो, पंहिंजे गुनाह जी माफ़ी मङो। अल्लाह ताला जो वाइदो आहे ला इन शकरतुम ला अज़ीदन्नकुम व ला इन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। ए इंसानो ऐं जेकॾहिं मुंहिंजो शुक्र कंदा आउं मूंखे अञा वधारे ॾींदो, अने जेकॾहिं ना शुक्री कयां त मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं पाण शुक्र कंदासीं इन मींहं मथे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे वधारे मींहं वसाईंदो। हिन वरे पाण मथे मींहं वसे ऐं पाण ज़कात ॾियूं, अल्लाह जो शुक्र अदा कयूं, अल्लाह जे घर खे आबाद कयूं, 5 टाइम नमाज़ पढ़ो, तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयूं। अॻिले वरे इंशा अल्लाह पाण खे परेशान की न थियणो पवंदो, पाण खे वाट की न निहारणी पवंदी। टाइम अचींदो पिंड में वसी पवंदो, पर ई पाण पिंड मथे आहे जे पाण केतिरा तयार थियूं था। ने जेकॾहिं पाण ना शुक्री कई, शुक्र न कयो, ज़कात न ॾिनी, गुनाह जी माफ़ी न मञियासीं, अल्लाह फरमाए तो मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। अने उहो जेको अज़ाब आहे कहिड़ो अज़ाब आहे? ॾुकार जो अज़ाब आहे, जेको ख़तरनाक आहे। वण सुकी वेंदा, गाह सुकी वेंदा, ज़मीनूं सुकी वेंदियूं, माल मरी वेंदा, माण्हू मुल्क छॾे भॼी वेंदा। उहो ॾींहुं पाण मथे कॾहिं न अचे। अहिड़ा ॾुखिया ॾींहं पाण न ॾिसो, अहिड़ियूं तकलीफ़ूं पाण अखियुनि से न ॾिसो। तंहिंनो बचे ला करे तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह जे घर खे आबाद कयो, ज़कात अदा कयो, अने माल में मिल्कत मां शुक्र अदा कयो। इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे रहमती ने बरकती मींहं वसाईंदो। अल्लाह ताला खां दुआ घुरूं था रब्बे ताला जेके पण असां क़ुरान हदीस जे मुताबिक़ ॻाल्हियूं सुनियूं हुई, असां मिणी के मिली जुली करे तो अमल कई तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह असीं गुनहगार आहियूं, असीं खताकार आहियूं, असांखे ख़बर आहे जे असां वटि उहो ज़बान पण न आहे जंहिंसे तोखे सॾ कयूं, असां वटि उहो हथ पण न आहे जेको तोखे साम्हूं फैलायूं, असां वटि उहो अमल पण न आहे जेको तोखे ॾेखारियूं। पर अल्लाह असीं गुनहगार सही, असां खताकार सही, असां सियाकार सही, पर रब तो रहमान नहीं, तू रहीम आहीं, तू पालनहार आहीं। ए अल्लाह तू असांजे गुनाह साम्हूं न निहार, तुंहिंजी रहमत खे साम्हूं निहारे करे, ए अल्लाह तुंहिंजे फज़ल खे साम्हूं निहारे करे, ए अल्लाह तू तुंहिंजे एहसान खे साम्हूं निहारे करे अल्लाह असां गुनहगार मथे रहमती ने बरकती मींहं वसा। ए अल्लाह असांजो माल परेशान आहे, गुनाह असां कया आहिनि, असांजे माल न आहे कंहिं, असांजे गुनाह में बेज़बान जानवर जलिजी विया आहिनि। ए अल्लाह उन मथे दुख अची विया आहिनि, उन मथे बुखूं अची वियूं आहिनि। ए अल्लाह बेज़बान जानवर के साम्हूं निहारे करे मींहं वसा। अल्लाह असांजे मुल्क खे तूं आबाद फरमा, अल्लाह असांखे तूं सुधार अता फरमा, अल्लाह असांजे मुल्क में तूं पाणी अने सावक से हरियाली पैदा फरमा। ए अल्लाह असां गुनहगारनि खे तूं माफ़ फरमा। ए अल्लाह असीं वाट निहारे वेठा आहियूं तुंहिंजी रहमत जी, जल्दी जल्दी तूं असां मथे मींहं वसा, रहमत वारा बरकत वारा मींहं वसा। ए अल्लाह नफ़े वारा मींहं वसा, नुक़सान वारे मींहं खां बचा। अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा, अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा, अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा। आमीन या रब्बल आलमीन।
إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون